अदा सब खां पहिरियां हिन माई गुलनार जी असांखे क़बर खोटणी पवंदी। अरे गुलनार खे छॾ, पहिरीं मारणो आहे त हसीना बेगम खे, पर तूं अलाए छो हुनखे पचाइण थो चाहीं ऐं शिकिल ख़राब कयो वेठो आहीं त इहा न मरे। अदा तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो? जेकर हिनमहिल असांजी का मदद करे सघे थी न, उहा आहे हसीना बेगम। उहा माई हिनमहिल वॾी लाचार बेवस लॻी पई आहे, तंहिंजे करे त असांजो सहारो वरितो अथई। हिन हाल में उहा असांजी कहिड़ी मदद कंदी? उहा पाण ॼण अधु माण्हू आहे हिनमहिल। अदा करोड़नि जी मिल्कियत अथसि अकाउंट में, करोड़नि जी। भला उहा मिल्कियत अकेली त कोन खाईंदी न। छॾियूं था हिन माई हसीना बेगम खे, 2-3 ॾींहं भली रहे, बाक़ी माई गुलनार इहा ज़िंदा रही छा कंदी? हिनखे मारे जान छॾाए छॾ। अदा फ़िलहाल कम जी नाहे, पर कहिड़ी बि हालत में असां हिन माई खे चाकर खाने वटि पहुचायूं, पोइ हसीना बेगम असांजे कम जी न हूंदी। मां हिकिड़ी ट्रिक सोची आहे। इन माई गुलनार जे छोरे खे कयूं था पाण वटि कब्ज़, पोइ इन माई खे था कयूं इस्तेमाल, त रेस चाकर खान खे कहिड़े तरीक़े सां ज़हर ॾेई मार, न त तुंहिंजे पुट खे दफ़न करे छॾींदासीं। माई पुट जे खोफ में बच्चा मिठा हूंदा आहिनि, कहिड़े बि तरीक़े सां रेस चाकर खान खे ज़हर ॾींदी। अदा तूं थोरो इहो सोच त इहा माई बची कीअं वई। जेकॾहिं बची बि वई त चाकर खान माई ते इतबार करे वई वापसि हुनखे कम ते रखियईं। इन में बि हिकिड़ो वॾो राज़ आहे, तोखे भा ख़बर ई कान्हे का। रेस चाकर खान माई खे रखियो ई इन जे करे आहे त हुन खां अञा राज़ खोलाईंदो। जॾहिं हुन खां सभु राज़ खोलाईंदो न, उन खां पोइ माई खे हेॾे होॾे करे सघे थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।